रियाज़ी क्लास 9 यूनिट 4 लेसन 11 फैक्टराइजेशन जुज़ालन पार्ट 4 आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आके भलीकार बारो पोइ लेक्चर में असां फैक्टराइज दी एक्सप्रेशन ऑफ फॉलोइंग टाइप्स यानी हेठे नमूननि जे इज़ारनि जा जुज़ालन पढ़ी रहिया हुआसीं जंहिंमें असां पहिरियां ॿ टाइप सिखी छॾिया हुआसीं अॼु असां टियों नंबर टाइप सिखंदासीं हाणे उहो असां वटि कीअं आहे उहो असां वटि आहे त ax स्क्वायर प्लस bx प्लस c वेयर a इज़ नॉट इक्वल टू 0 हाणे हिन में असांखे जेके एक्सप्रेशन्स गिवन हूंदियूं हिन तरीक़े सां हूंदियूं सही आहे ॿारो हाणे असांखे छा करिणो पवंदो उन जा जुज़ा मालूम करणा पवंदा हाणे उन जा जुज़ा कीअं निकिरंदा ॾिसो हाणे इहा शइ असां मिसाल जे वसीले सम्झण जी कोशिशि कयूं था हाणे असां वटि हिकिड़ो मिसाल आहे त 3x स्क्वायर प्लस 4x माइनस 4 हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि इन जे लाइ सभ खां पहिरियां असां लिखी वेंदासीं हिते सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं उहो असां वटि आहे इज़ इक्वल टू 3x स्क्वायर प्लस 4x माइनस 4 ॿारो हाणे हिन में बि ॾिसो जीअं असां ॿिए नंबर टाइम में पढ़ियोसीं त विचो नंबर जेको असां वटि टर्म आहे उन खे असां अहिड़े तरीक़े सां टोड़ींदासीं जेकॾहिं असां उन खे जोड़ कयूं त उहो छा मिले असांखे 4x मिले यानी विचो टर्म मिले जॾहिं असां उन्हनि साॻियुनि ॿिनि नंबरनि खे वरी जॾहिं ज़र्ब कयूं त पोइ असांखे ॿाहिरियां जेकी ॿ टर्म आहिनि उन्हनि जी ज़र्ब जे बराबरि मिले ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे ॾिसो त हिते असां छा कंदासीं हाणे त हीउ जेको 4x आहे इन खे असां कहिड़नि ॿिनि नंबरनि में टोड़ियूं पहिरियों ॾिसूं त ॿाहिरियां जेकी ॿ टर्म पिया आहिनि उन्हनि जी ज़रूरत छा आहे हाणे तवजो ॾियो ॾिसो हाणे असां वटि ईअं हूंदो त 3x स्क्वायर इंटू माइनस 4 छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त 12x स्क्वायर पर 12 छा जो थींदो इहो थींदो माइनस जो ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे असांखे छा करिणो पवंदो त हीउ जेको 4x आहे हीउ जेको नंबर पियो आहे असां वटि इन खे टोड़णो पवंदो त असां इनखे कहिड़े नमूने सां टोड़ियूं हाणे इहो थींदो असां वटि 6x माइनस 2x ठीकु आहे ॿारो हाणे ॾिसो जॾहिं मां इनखे जोड़ कंदुसि छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो 4x जे ऐं जॾहिं मां 6x इंटू माइनस 2x कयो इन्हनि खे जॾहिं ज़रब कयो मूं त पोइ इनजो जवाबु छा अची वेंदो इनजो जवाबु अची वेंदो त माइनस 12x स्क्वायर अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे असां वटि हीअ एक्सप्रेशन कीअं थी वेंदी हीअ एक्सप्रेशन कुझु हिन तरीक़े सां थी वेंदी इक्वल टू 3x स्क्वायर प्लस 6x माइनस 2x माइनस 4 ठीकु आहे ॿारो हाणे तवजो ॾियो ॾिसो हाणे हीअ जेके पहिरियां ॿ टर्म आहिनि उन्हनि में 3x कॉमन पियो आहे हाणे 3x स्क्वायर ते बि 3x जी टेबल वेंदी 6x ते बि 3x जी टेबल वेंदी ठीकु आहे ॿारो ऐं जेके पोयां ॿ टर्म पिया आहिनि यानी जेको हीउ माइनस 2x पियो आहे माइनस जो जेको 4 पियो आहे इन ते वरी 2 जी टेबल वेंदी यानी इन्हनि ॿिन्ही टर्मनि में 2 कॉमन पियो आहे सही आहे त पोइ हाणे असां छा कंदासीं अॻे स्टेप में लिखंदासीं इज़ इक्वल टू हाणे हीउ 3x कॉमन निकिरी आयो ठीकु आहे ॿारो हाणे 3x स्क्वायर खे 3x जी टेबल घणा दफ़ा वेंदी इहा टेबल वेंदी हिन ते हिकु दफ़ा ठीकु आहे त पोइ छा बचंदो बाक़ी हिते असां वटि बचंदो जस्ट ओनली x बचंदो ठीकु आहे ॿारो सिर्फ़ु असां वटि हिते x बचंदो सही आहे साॻी तरीक़े सां हाणे असां जेको 6x पियो आहे उन ते 3x जी टेबल हणंदासीं बाक़ी छा बचंदो हिते बचंदो सिर्फ़ु असां वटि 2 त पोइ हिते लिखंदासीं त x प्लस 2 सही ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असां छा कंदासीं त माइनस जो 2 कॉमन कढी वेंदासीं त पोइ हिते छा थींदो हिते थींदो माइनस 2 इहो कॉमन निकिरी आयो जॾहिं असां माइनस 2x खे माइनस 2 सां वंड कंदासीं जवाबु छा बचंदो जवाबु बचंदो असां वटि सिर्फ़ु x छाकाणि माइनस माइनस में कैंसिल 2 जी टेबल 2 ते 1 टाइम बाक़ी छा बचियो असां वटि बचियो x ठीकु आहे ॿारो हाणे वरी हिते असां जॾहिं माइनस 4 ते माइनस 2 जी टेबल हणंदासीं बाक़ी छा बचंदो जवाबु प्लस 2 दफ़ा अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो हाणे हिते हिकिड़ो फैक्टर बचियो असां वटि x प्लस 2 ऐं ॿियो बचियो 3x माइनस 2 सही आहे हाणे हिते ॾिसो हीउ जेको x प्लस 2 आहे 2 दफ़ा आयो आहे ठीकु आहे पर असां हिन खे हिकिड़ो दफ़ा कंसीडर कंदा आहियूं ऐं यादि रखिजो हिते बि x प्लस 2 आयो आहे हिते बि x प्लस 2 अचे अगरि इन केस इहो नथो अचे हिते x प्लस 2 आहे हिते x प्लस 3 अचे हा त पोइ छा थिया इहो असांजो सम यानी ग़लति हुजे हा ठीकु आहे इहे शयूं तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणियूं पवंदियूं त पोइ असां वटि जवाबु छा आयो जवाबु असां वटि आयो 3x माइनस 2 आयो x प्लस 2 अहिड़े तरीक़े सां हाणे इहो छा थी वियो असांजो इहो थी वियो असांजो आंसर ठीकु आहे ॿारो हींअर असां वटि हिकिड़ो ॿियो नंबर मिसाल आहे असां उन खे
सम्झण जी कोशिश कयूं था। हाणे उहो असां वटि आहे त 6x² माइनस x माइनस 7। हाणे ॿारो छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। ॿारो हाणे हिन जा जुज़ा कहिड़े नमूने सां निकिरंदा, हिन जा जुज़ा मिडल टर्म ब्रेक मेथड जे तहत निकिरंदा। ठीकु आहे। हाणे हिन जे लाइ असां सभु खां पहिरियों छा कंदासीं, असां लिखी वेंदासीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं, उहो असां वटि आहे इज़ इक्वल टू 6x² माइनस x माइनस 7। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे हिते ॾियो तवजो, छा करिणो आहे असांखे त हिन विचे टर्म खे असांखे टोड़णो आहे। कहिड़े तरीक़े सां टोड़णो आहे, हाणे पहिरियां हिते मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां थो। ॾिसो हिते आहे घणो 6x², हिन खे मां ज़रब छा सां कंदुसि माइनस 7 सां, त जवाबु असां वटि छा बीहंदो, जवाबु बीहंदो असां वटि माइनस जा 42x²। ठीकु आहे ॿार। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असांखे छा करिणो आहे त हिन माइनस एक्स खे अहिड़े तरीक़े सां टोड़ूं, पर तव्हां हाणे चवंदो ही माइनस एक्स त वधीक टुटंदो ई कोन, न ही बिल्कुलु ब्रेक थी सघे थो। ॾिसजो हाणे असां अहिड़ा के ॿ नंबर आणींदासीं जॾहिं कि जस्ट असां जोड़ कयूं त पोइ उहे छा थियनि माइनस एक्स जे बराबरि, जॾहिं ज़रब कयूं त पोइ छा जे बराबरि थियनि, उहे थियनि माइनस 42x² जे, त पोइ उहे कहिड़ा नंबर थी सघनि था, उहे असां नंबर थींदा, हिकिड़ो थींदो माइनस 7x ऐं ॿियो छा थींदो प्लस 6x। जॾहिं असां ॾिसो हिनखे जोड़ कंदासीं जवाबु छा अची वेंदो, जवाबु अची वेंदो माइनस जो x। जॾहिं असां माइनस 7x खे ज़रब कयो छा सां 6x सां, त जवाबु छा ईंदो माइनस जो 42x²। ॾिठो ॿारो अहिड़े नमूने सां। त पोइ हाणे असां वटि हिते अॻियो स्टेप छा थी वेंदो, अॻियो स्टेप असां वटि थी वेंदो इज़ इक्वल टू 6x² माइनस 7x प्लस 6x माइनस 7। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां ॿारो हाणे असां हिते छा कंदासीं, जेके पहिरियां ई ॿ टर्म पिया आहिनि उन मां ॾिसूं कामन छा थो निकिरी अचे। हाणे हिन में कामन छा निकिरंदो, हिते सिर्फ़ु x कामन निकिरी ईंदो। ठीकु आहे ॿारो, छाकाणि त 6x ऐं 7x जे विच में x खां अलावा ॿियो कुझु बि कामन न आहे। ठीकु आहे, छाकाणि ॿ जी टेबल हिन ते वञे पई, हिन ते कोन वेंदी। अहिड़े नमूने सां सही आहे। ऐं पोयां जेकी ॿ टर्म पिया आहिनि उन्हनि जे विच में छा कामन आहे, उन्हनि में बि सिर्फ़ु हिकु कामन निकिरंदो। ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो, जॾहिं असां 6x² खे x सां जॾहिं वंड कंदासीं त जवाबु असां वटि छा अची वेंदो, सिर्फ़ु असां वटि ईंदो 6x। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते जॾहिं असां माइनस 7x खे जॾहिं असां x सां वंड कंदासीं त x में ख़तमु थींदो, बाक़ी जवाबु छा अची वेंदो, उहो ईंदो माइनस जो 7। त पोइ लिखंदासीं हिते माइनस 7। अहिड़े तरीक़े सां हाणे 6x माइनस 7 जे विच में कुझु बि कामन न पियो आहे, उन जे करे जस्ट असां हिते 1 कामन कढंदासीं, यानी हिन ते बि असां 1 जी टेबल लॻाईंदासीं, हिन ते बि। ठीकु आहे। त पोइ असां छा रखंदासीं, हिते लिखंदासीं +1 जो कामन निकिरी आयो, इन में कुझु कामन आहे त बसि हिकु ई निकिरंदो। 6x खे जॾहिं असां 1 सां वंड कंदासीं जवाबु छा ईंदो, सेम ई ईंदो। त पोइ असां हिते लिखंदासीं 6x। हाणे माइनस 7 खे असां जॾहिं 1 सां वंड कंदासीं जवाबु छा अची वेंदो, जवाबु ईंदो माइनस 7। ॿारो अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते बि ॾिसो 6x माइनस 7 आयो, हिते बि 6x माइनस 7 आयो। ठीकु आहे। इन जो मतिलबु आहे त असांजा जुज़ा सही आहिनि। त हिकिड़ो जुज़ो छा बीठो, हिकिड़ो जुज़ो बीठो 6x माइनस 7, ॿियो x प्लस 1। त पोइ लिखंदासीं त इज़ इक्वल टू 6x माइनस 7 इंटू x प्लस 1। ठीकु आहे ॿारो। हाणे इहो छा थी वियो असांजो, इहो असांजो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां सही आहे ॿारो। ॿारो असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल भाई।